अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं शहदाद कोट में इस्तेमाल ट्रेडर्स एसोसिएशन पारां शहर में वधंदड़ बदअमनी ऐं वापारी अॻवान सेठ हक नवाज़ शेख जी जे पुट आगा ताहिर शेख मथां हमले ऐं अगवा जी कोशिश वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि जी कठ 15 खां बि वधीक वापारी तंज़ीमुनि जी गॾिजाणीअ में शिरकत। पुलिस बदअमनी रोकराइण वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾियण किलात इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल यूनियन सराफा एसोसिएशन जे अॻवाननि समेत शाही बाज़ार जे दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इस्तेमाल ट्रेडर्स एसोसिएशन जे सदर सेठ हक नवाज़ शेख, वज़ीर अली खोसो, लाल मक्सी, सरदार ब्रोही, अस्कर शेख ऐं ॿियनि चयो त शहर में बदअमनीअ जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस निंड सुतल आहे। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु विच शहर में वापारी अॻवान सेठ हक नवाज़ शेख जे पुट आगा ताहिर शेख ते हमिलो करे अगवा जी कोशिश कई वई, जंहिं जो केस दाख़िल करण खां पुलिस लमाए रही आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि चयो त वधंदड़ बदअमनी